अस्सलाम नाज़रीन, नाम है अरशाद अली मीरानी। जी तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कुछ ॾींहं अॻु मां सोशल मीडिया ते पंहिंजी फेसबुक वॉल ते जेको आहे उहो रखियो हो निंदड़ को शहर नवंदेरो। निंदड़ को शहर नवंदेरो रखण जो मक़सदु इहो न हो त सिर्फ़ु लाइक या उनखे कमेंट्स वधीक मिलनि जंहिं ते मुंहिंजी दिलि ख़ुशि थिए। मुंहिंजे उन स्टेटस रखण जो मक़सदु सिर्फ़ु इहो हो त उन स्टेटस जे पढ़ण खां पोइ हितां जी म्यूनिसिपल इंतिज़ामिया जा हितां जा पाकिस्तान पीपल्स पार्टी जा अॻुवान हिन शहर तरफ़ ध्यानु ॾियनि। बाअसर ज़राए मां असांखे इहो मालूम थियो आहे त नवंदेरो ऐं रतोदेरो लाइ अॼु खां 4 महीना अॻु जंहिंमहिल कोरोना जे स्टार्ट खां शुरू में 2 करोड़ रुपया फंड जेको आहे उहो मंज़ूर थियो, जेको पब्लिक हेल्थ जे ठेकेदार अयाज़ कादरी खे मिलियो, जंहिंमें उनखे 1 करोड़ रुपयो जेको हो नवंदेरे ते तरक़ियाती कमनि में ख़र्चु करणो ऐं 1 करोड़ रुपयो रतोदेरो ते तरक़ियाती कमु करण में ख़र्चु करणो। मगर अफ़सोस जो हुन रतोदेरो में 1.5 करोड़ रुपयो ख़र्चु करे बक़ाया 50 लख जेके आहिनि उहे हज़म करे छॾिया या कराया विया या काॾे विया, उनजो को बि पुछाणो न आहे। इहो असांखे बाअसर ज़राए मां जेको आहे मालूम थियो आहे। मगर मां अॼु तव्हांखे ॾेखारींदो हलां त 2011 ऐं 2012 में हीअ शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे नाले सां ठहियल कॉलोनी जेकी अॼु बि मुसलसल तौर ते नज़रअंदाज़ कई वई आहे। आया हिते ड्रेनेज सिस्टम त ठाहियो वियो, मगर अफ़सोस इंतिज़ामिया उन ड्रेनेज सिस्टम खे अञा ताईं फ़ाल न करे सघी आहे ऐं उन जे फ़ाल न थियण जे करे जेको आहे हीअ रोड रस्ता ही जेके अचु वञु ऐं हीअ जेको तव्हांखे साम्हूं नज़र थो अचे उहो ईअं थो लॻे ॼण जो कि शहर सां को तालुक़ ई न आहे। पर अफ़सोस हीअ जेकी कॉलोनी आहे उहा कंहिं आम माण्हूअ जे नाले ते न आहे ठही वई। हीअ कॉलोनी जेकी आहे शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे नाले सां 2011 ऐं 2012 में ठाही वई ऐं जंहिंजो इफ़्तिताह असांजे मरहूम MNA अयाज़ सुमरो साहब पाण कयो। जी नाज़रीन, हीअ आहे ड्रेनेज सिस्टम जेको हिन कॉलोनीअ लाइ तयारु कयो वियो। हीअ ड्रेनेज सिस्टम त तयारु थी वियो आहे ऐं हिनखे हिन वक़्तु तव्हां ॾिसंदा बि हूंदो त ताला लॻल आहिनि अंदरों ऐं ॿाहिरि ॿिन्ही पासनि हीअ जेको आहे मुकमल तौर ते बंदि आहे ऐं हिन ड्रेनेज सिस्टम जे हिन जे पाणी जे निकासी आब लाइ जेके पाइपिंग लाइन आहे उहा हिन वक़्त ताईं न विछाई वई आहे ऐं उहे पाइपिंग लाइन विछाइण लाइ जेके हितां जा हिन कम जा जेके ठेकेदार या इंजीनियर आहे उहे जेके आहिनि उहे मुसलसल ग़ाइबु आहिनि ऐं इन पाइप लाइन खे बि जेको आहे हिते ई ॿाहिरि फिटी करे हलिया विया आहिनि ऐं हीउ कमु जेको आहे इन रोलड़े जो शिकार आहे जंहिंजे करे हिन आबादीअ में हीउ हेतिरो पाणी जमा थियल आहे। हिन आबादी में हेतिरे पाणी जमा थियण सां न सिर्फ़ु हितां जो जेके रहायशी माण्हू आहिनि उन्हनि खे तकलीफ़ थी थिए, बल्कि जेके असांजे हीउ पोयों असांखे ॾिसंदा हलो, अगरि हीअ जेकी डिग्री कॉलेज आहे हिन में जेके 2000 ताईं तालिब इल्म जेके हिन मां तालीम हासिलु करे रहिया आहिनि उहे बि हिन रोड रस्ते सां अची कॉलेज ईंदा आहिनि, त छा उहा उन्हनि कॉलेज जे जेके शागिर्द आहिनि उन्हनि खे अचण सां हिते केॾी न तकलीफ़ थींदी हूंदी ऐं छा न हू महसूसु कंदा हूंदा। हिकिड़ो नौजवान नस्ल आहे उहे अगरि अहिड़ी गंदगीअ में हेॾो नालो, हिन सिटी जो नालो, हिन शहर जो नालो, हिन कॉलोनीअ जो नालो, हेॾो वॾो नालो हुजण बावजूदि जेको आहे उहे हिन गंदगीअ खां अची करे हू तालीम हासिलु कंदा आहिनि। वधीक मां तव्हांखे ॾेखारींदो हलां त जेकी हिन ड्रेनेज सिस्टम लाइ जेकी पाइप लाइन आहे पाइप लाइन खे मुसलसल हिते बेयारो मददगार छॾियो वियो आहे ऐं हिन कम जो जेको ठेकेदार ऐं इंजीनियर आहे उहो अॼु ॾींहं ताईं हिते नज़र नथो अचे ऐं उनजे जेको आहे बिल्कुलु नज़र अंदाज़ी ऐं उनजे ग़ाइबु हुजण सां हीउ कमु जेको आहे रोलड़े जो शिकार आहे, जंहिंजे करे हिन कॉलोनी जे माण्हुनि खे सख़्तु परेशानी जो सामनो आहे। वधीक मां तव्हांखे अञा ॿुधाईंदो हलां त शहर जे जेके असांजा मेन रोड रस्ता आहिनि उन सां बि अहिड़ी ई रीति जेकी आहे हालत कई वई आहे। अचो त असां उन तरफ़ बि तव्हांखे हली ॾेखारींदा हलूं। जी नाज़रीन, हीअ आहे निंदड़ को शहर नवंदेरे जी निशानी। तव्हां हीअ ॾिसो, हीअ नेशनल हाईवे रोड जेको आहे, जेको हीअ रोड गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो ॾे वञे थो, हीअ रोड जेको आहे सखर ॾे वञे थो, हीअ रोड जेको आहे रतोदेरो ॾे वञे थो। हीअ जेको मेन रोड आहे हिन रोड जी मेन रोड जी नवंदेरे जे मेन रोड जी जेकी आहे इहा अहिड़ी हालत आहे। मां तव्हांखे हिते इहो ई ॿुधाईंदो हलां त बाअसर ज़राए मां असांखे इहो बि मालूम थियो आहे त लाड़काने डिस्ट्रिक्ट जे लाइ 80 करोड़ रुपया तरक़ियाती कम लाइ मुख़्तस कया विया, जंहिंमें डिस्ट्रिक्ट जा केतिरा ई शहर तमामु शहर मौजूदु हुआ ऐं उन में हीअ सिर्फ़ु नवंदेरो शहर जेको आहे मौजूदु न हुयो। कि हीअ नवंदेरे शहर जे माण्हू सां केतिरी नाइंसाफ़ी आहे ऐं केतिरी जेकी आहे नवंदेरे जे माण्हू सां जेकी आहे उहा सोतीली मां वारो सलूक कयो थो वञे। असां हिन नवंदेरे वासियुनि जे तरफ़ां पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं फरियाल टारपुर साहब खां अपील था कयूं त भली अलाह जो वास्तो आहे हिन नवंदेरे शहर जी
तरफ़ हिकु तरफ़ ध्यानु ॾियो ऐं असांजे नवोदरे शहर जा रोड रस्ता गलियूं मोहल्ला ऐं कॉलोनियुनि खे बहितर करण लाइ को सुठो इक़दाम खणो ऐं असां हितों जे हिते जेके असांजा फंड जेके मुख़्तस कया विया उन्हनि खे नवोदरे में ई इस्तेमालु कयो। वधीक कंहिं ॿिए स्टोरी सां असां गॾु हूंदासीं। इजाज़त ॾींदा कैमरामैन इमाम अली सां गॾु इरशाद अली मीराणी, नवोदरो।